जय झूलेलाल। तव्हां सभई सिंधियुनि भाउरनि ऐं भेनरुनि खे माघ महीने जी लख लख वाधायूं। श्री कृष्ण भॻवानु चवनि था, माघ महीने में सिज खां पहले सनानु करण सां ऐं माघ महीने जी कथाऊं ॿुधण सां अनंत पुण्य जी प्राप्ति थींदी आहे। मां अॼु खां वठी माघ महीने जी कथा थी शुरू कयां। हिन कथा में 25 अध्याय आहिनि। तव्हां सभिनी सां वेनती आहे त हिन कथा खे पूरो ज़रूरु ॿुधिजो, पूरा 25 अध्याय ज़रूरु ॿुधिजो, छो त हिन कथा में ई लिखियलु आहे कि जेको मनुष्य हीअ कथा पाण पढ़ंदो या ॿिए कंहिंखे पढ़ी ॿुधाईंदो या ॿुधंदो, उहो हिकदमि स्वर्ग लोक में वेंदो। जेको पुण्य आत्मा माघ महीने में श्रद्धा ऐं प्रेम सां हिन पुस्तक खे पढ़े थो, तंहिंजा सभई पाप पार पटिजी वञनि था। उन्हीअ खे अश्वमेध यज्ञ करण जो फल मिले थो। जेको सचो भाव रखी हिन कथा खे ॿुधंदो, तंहिंखे माघ महीने जे सनानु करण जो फल प्राप्त थिए थो। जेको सची भावना सां हिन पुस्तक ते गुल फुल चढ़ाए पूजा करे थो, तंहिंजो मुश्किल सभु आसान थिए थो। जेको प्राणी हीअ पुस्तक वठी दान करे थो, तंहिंजा सभई मनोरथ पूर्ण थियनि था ऐं हिन लोक ऐं परलोक में सुखी गुज़ारे थो। जंहिंजे घर में हीअ पुस्तक रहे थो, उते भूत प्रेत रही नथा सघनि ऐं सभई तीर्थ अची उते निवास कनि था। जो पुरुष हिन पुस्तक जे कथा ॿुधाईंदड़ साधु ब्राह्मण जी पूजा करे थो, हुनखे धन वस्त्र आदिक पदार्थ ॾेई प्रसन्न करे थो, फल प्राप्त थिए थो। सो हिन लोक में भी सुखी ऐं परलोक में भी सुखी गुज़ारे थो। अंत समय में परम पद खे पाए थो, अर्थात मोक्ष पाए थो। त तव्हां सभई हिन वीडियो खे तव्हां सभई हिन कथाउनि खे लाइक भी कजो ऐं कमेंट बॉक्स में ओम नमो भगवते वासुदेवाय ज़रूरु लिखिजो, तथा पंहिंजे सिंधियुनि भाउरनि ऐं भेनरुनि खे शेयर भी कजो त उहे भी इहे कथाऊं ॿुधी सघनि। ऐं अॻिते तव्हांखे ॿियूं कहिड़ियूं कथाऊं खपनि, उन्हनि लाइ भी कमेंट बॉक्स में ज़रूरु लिखिजो। जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि माघ महीने जी कथा जो अध्याय पहिरियों। त सभई प्रेम सां चओ, विष्णु भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। नर नारायण रूप तू दामोदर महाराज, श्री कृष्ण कमलापति सीतापति सिरताज। सभई देवी देवता तोखे कन प्रणाम, हेमो हथ जोड़े चवे प्रभु सेवा दे निष्काम। माघ स्नान जो महात्म। हिक दफ़े श्री व्यास देव जो शिष्य श्री सूची महाराज नेमशारण क्षेत्र में यज्ञ करण लाइ अची पधारियो। तॾहिं ऋषि मुनि गॾिजी खेसि आसन ते प्रणाम करे वेनती करण लॻा त हे महाभाग्यवान श्री सूची महाराज, तव्हां लोकनि जे कल्याण अर्थ मुक्तिअ जे ॾियण वारे कारकत महात्म जो इतिहास वर्णन कयो आहे। हाणे कृपा करे असांखे माघ स्नान जो महात्म ॿुधायो, जंहिंजे ॿुधण करे असांजे हृदय में शांति भी पैदा थिए ऐं परमात्मा जी भक्ति भी प्राप्त थिए। हुन जी वेनती ॿुधी श्री सूची महाराज चवण लॻो त हे ऋषिश्वरो, तव्हां धन्य आहियो जो कृष्ण जे भक्तिअ जूं कथाऊं ॿुधी पंहिंजो जीवन सफल करियो था। पुण्यनि जे वधाइण वारे माघ स्नान जो महात्म हिक दफ़े शंकर खां पार्वतीअ पुछियो हो, जो महादेव भोलानाथ पार्वतीअ खे हिन तरह चई ॿुधायो हो। हिक दफ़े महाराज दिलीप पाठ पूजा स्नान पाणी करे ऐं ब्राह्मणनि खे घणो दान ॾेई शिकार करण लाइ तयारु थियो। 5 हथियार पहिरे, धनुष बाण खणी, नीरे रंग जी पगड़ी ॿधी, घणेई नौकर चाकर पाण सां वठी हिकिड़े तिखे घोड़े ते चढ़ी महाराजा दिलीप हिकिड़े महाशोभनिक वन में अची पहुतो। दोहरो। गुल फुल से गुलजार सां शोभन शोभ्यामान, पशु पखी लातियूं लवन जोगी धारन ध्यान।
साफ़ सुंदर सरोवर ॾिसी दिलि खे अचे बहार। कुदरत जी किमिया हुई हेमा चोखी चिल्केदार। बन जी अहिड़ी अद्भुत शोभा ॾिसी राजा दिलीप ॾाढो ख़ुशि थियो ऐं अकेलो हिकिड़े महासुंदर हरण जे पुठियां घणो परे निकिरी वियो ऐं उहो हरण उन्हीअ निर्जन वन में राजा जे नज़र खां ग़ाइब थी वियो। हरण खे न ॾिसी घबराहट जे करे राजा जो गलो सुकी वियो। पेशानीअ मां मोतियुनि जे दाणनि मिसल पघर जूं बूंदूं ॾेखारी ॾियण लॻियूं। पाणीअ जे प्यास राजा खे ॾाढो हलाक कयो। पाणीअ जी ॻोल्हा कंदे कंदे हुन घाटनि वणनि जे हेठां समुंद्र वांगुरु हिकिड़ो तलाउ ॾिठो जंहिंमें बेशुमार कमल टिड़ी रहिया हुआ। दोहिरो भंवरनि भूं पे कई गुलनि मथां गुंजार। कमलनीअ जे मननि में हुई हैरत जी हुबिकार। मच्छ कच्छ वांगुरु मौज सां लहरुनि मंझि लुॾनि। टारीअ ते पखी रखी कुर्ब कुदनि। राजा अहिड़ो महासुंदर सरोवर ॾिसी ॾाढो प्रसन्न थियो। जीअं मेंघ खे ॾिसी चात्रिक जी प्यास मिटी वेंदी आहे तीअं राजा जे मन में महा आनंद पैदा थियो। हिकदमि घोड़े खे वण सां ॿधी कुझु खाई पी हुन सरोवर मां शीतल जल पी महाराजा दिलीप ॾाढो प्रसन्न थियो। एतिरे में संदसि विछड़ियल नौकर चाकर बि राजा खे ॻोल्हींदा राजा सां उन्हीअ निर्जन वन में अची मिलिया। पोइ त सभई खाई पी शीतल जल पी आरामी थिया। जॾहिं राति थी तॾहिं उन्हीअ अघोर वन में सुअरनि जी टोलियूं महा भयानक आवाज़ करे घुमण फिरण ऐं रांदियूं करण लॻियूं। जंहिंजे आवाज़ ते राजा निंड मां सुजाग थियो ऐं धनुष बाण खणी घणनि ई सुअरनि जो शिकार कयई। प्रातः काल जो राजा घोड़े ते सवार थी पंहिंजनि नौकरनि चाकरनि सां गॾु राजधानीअ ॾे मोटण लॻो त रस्ते में हिकिड़ो महातेजस्वी तपीश्वर राजा दिलीप खे मिलियो। राजा उनखे नमस्कार कयो। तपीश्वर राजा खे परोपकार जी इच्छा सां कल्याण जे निमित्त आशीर्वाद ॾिनी ऐं चयो त हे राजन, हिन पुण्य जे शुभ काल में माघ महीने जे पवित्र स्नान खे छॾे केॾांहुं थो वञो। हिन महीने में सूरज उभरण खां अॻे स्नान करण जो वॾो महात्म आहे। तंहिं करे हे राजा, हिन महापवित्र सरोवर मां स्नान करण खां अॻे पंहिंजी राजधानीअ ॾे मोटी न वञ। इति श्री पद्म पुराणे माघ महात्म में पहिरियों अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ श्री कृष्ण भगवान जी जय। लक्ष्मी नारायण भगवान जी जय। विष्णु चालीसा दोहा। विष्णु सुनिए विनय सेवक की चितलाए। कीरत कुछ वर्णन करूं दीजे ज्ञान बताए। नमो विष्णु भगवान खरारे कष्ट नशावन अखिल बिहारी। प्रबल जगत में शक्ति तुम्हारी त्रिभुवन फैल रही उजियारी। सुंदर रूप मनोहर सूरत सरल स्वभाव मोहिनी मूरत। तन पर पीतांबर अति सोहत बैजंती माला मन मोहत। शंख चक्र कर गदा विराजे देखत दैत्य असुर दल भाजे। सत्य धर्म मद लोभ न गाजे काम क्रोध मद लोभ न साजे। संत भक्त सज्जन मन रंजन धनुज असुर दुष्टन दल गंजन। सुख उपजाए कष्ट सब भंजन दोष मिटाए करत जन सज्जन। पाप काट भव सिंधु उतारण कष्ट नाश कर भक्त उबारण। करत अनेक रूप प्रभु धारण केवल आप भक्ति के कारण। धरण धेनु बन तुम ही पुकारा तब तुम रूप राम का धारा। भार उतार असुर दल मारा रावण आदि को सहारा। आप वाराह रूप बनाया हिरण्याक्ष को मार गिराया। धर्मस्य तन सिंधु बनाया 14 रत्नन को निकलाया। अमिलक असुरन द्वंद्व मचाया रूप मोहिनी आप दिखाया। देवन को अमृत पान कराया असुरन को शवि से बहलाया। कूर्म रूप धर सिंधु मझाया
मंद्राचल गिर तुरत उठाया, शंकर का तुम फंद छुड़ाया, भस्मासुर को रूप दिखाया। वेदन को जब असुर डुबाया, कर प्रबंध उन्हें ढूंढवाया, मोहित बनकर खलहि नचाया, उस ही कर से भस्म कराया। असुर जलंधर अति बलदाई, शंकर से उनकीन लड़ाई, हार पार शिव सकल बनाई, कीन सती से छल खल जाई। सुमरन कीन तुम्हें शिवरानी, बतलाई सब विपत कहानी, तब तुम बने मुनीश्वर ज्ञानी, वृंदा की सब सुरत भुलानी। देखत तीन धनुष शैतानी, वृंदा आए तुम्हें लपटानी, हो स्पर्श धर्म शतिमानी, हना असुर उर शिव शैतानी। तुमने ध्रुव प्रहलाद उबारे, हिरणाकुश आदि खल मारे, गणिका और अजामिल तारे, बहुत भक्त भव सिंधु उतारे। हरौ सकल संताप हमारे, कृपा करौ हर सिरजनहारे, देखो मैं निज दर्श तुम्हारे, तीन बंधु भक्तन हितकारे। चाहत आपका सेवक दर्शन, करऊं दया अपनी मधुसूदन, जानु नहीं योग्य जब पूजन, होए यज्ञ स्तुति अनुमोदन। शील दया संतोष सुलक्षण, विदित नहीं व्रत बोध विलक्षण, करहूँ आपका किस विधि पूजन, कुमत विलोक होत दुख भीषण। करऊँ प्रणाम कौन विधि सुमरण, कौन भांति में करऊँ समर्पण। सुरमुनि करत सदा सेवकाई, हर्षित रहत परम गति पाई। दीन दुखिन पर सदा सहाई, निज जन जान लेव अपनाई। पाप दोष संताप नशाओ, भव बंधन से मुक्त कराओ। सुत संपत्ति दे सुख उपजाओ, निज चरणन का दास बनाओ। निगम सदा ये विनय सुनावे, पढ़े सुने सो जन सुख पावे। निगम सदा ये विनय सुनावे, पढ़े सुने सो जन सुख पावे। बोलो श्री विष्णु भगवान की जय। जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट, क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे, दुख बिन से मन का, स्वामी दुख बिन से मन का। सुख संपत्ति घर आवे, सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे, शरण गऊँ मैं किसकी, स्वामी शरण गऊँ मैं किसकी। तुम बिन और न दूजा, प्रभु बिन और न दूजा, आस करूँ मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूर्ण परमात्मा, तुम अंतर्यामी, स्वामी तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर, पार ब्रह्म परमेश्वर, तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर, तुम पालन करता, स्वामी तुम पालन करता। मैं मूर्ख कल कामी, मैं सेवक तुम स्वामी, कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति, स्वामी सबके प्राणपति। किस विधि मिलूं दया में, किस विधि मिलूं दया में, तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता, तुम ठाकुर मेरे, स्वामी तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ, अपने शरण बिठाओ, द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ,
सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।